कराची में लापता थियल नौजवान कश्मीर के कच्चे में कैद है, जंहिंजी ॾोहारियुनि वीडियो वायरल कंदे वारसन का 50 लाख रुपया भंग घुरी वरिती है। तफ़सील मालूम था शहरबाज कोसो खां। शहरबाज, छा तफ़सील है? जी बिल्कुल, कराची वासी 16 सालन जो नौजवान युमान 18 अक्टूबर 2025 जे ओचितो कराची में लापता थी वियो। कुछ ॾींहंनि बाद ॾोहारियुनि संदसि ई मोबाइल फोन तां युमान जे अमर सां राब्तो करे चयो त अव्हांजे पुट खे असां अगवा कयो आहे, जेको आहे सो भंग जी रक़म अदा करण बाद युमान खे आज़ाद कंदासीं। नौजवान जे वारसनि मूजिबि संदन नौजवान हिन वक़्तु कश्मीर जे कच्चे वारे इलाइक़े में क़ैद आहे। ॾोहारियुनि न सिर्फ़ वारसनि खां 50 लाख रुपया भंग जी जेका आहे सो रक़म तलब कई आहे, पर ताज़ो ई नौजवान ते थियल तशदुद जी वीडियो बि वारसनि खे उमाड़े छॾी आहे। ॿिए पासे कश्मीर पुलिस जो चवणु आहे त मामले जी जांच जारी आहे ऐं मालूम कयो पियो वञे त नौजवान कहिड़े कच्चे में आहे। ज़रियुनि मूजिबि नौजवान जुमान जी आख़िरी कॉल लोकेशन कश्मीर ज़िले जे बडाणी गंडेर शाख में आई हुई। मां इहो बि ॿुधाईंदो रहां त नौजवान जेको आहे सो हिकु ऑडियो पिणु वायरल थी आहे, जंहिंमें नौजवान पंहिंजे जीजल अमड़ सां ॻाल्हाए रही आहे ऐं पंहिंजो जेको आहे जीजल अमड़ खे चई रही आहे त मूंखे ॾोहारियुनि जे चंबे मां आज़ादु करायो। ऐं जेको नौजवान जी जीजल अमड़ आहे उन सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असां वटि भंग भरण जेतिरी जेका हस्ती कोन्हे, मां बेवाई आहियां। मुंहिंजे पुट युमान खे जेको आहे सो कच्चे जे ॾोहारियुनि मां आज़ादु करायो वञो। ऐं नौजवान जी जेका जीजल अमड़ आहे उहा नौजवान खे लीक थियल ऑडियो कॉल में इहा पिणु चई रही आहे त अगरि तोखे कच्चे ॾोहारियुनि कुझु कयो त आउं बि जेको आहे सो पाण खे मारे छॾींदुसि। जी शहरबाज, अमान जी मेहरबानी।